अस्सलाम वालेकुम दोस्तों, सब सीरियल मोहब्बत जे बाग जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं बि असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में मोर वीचारो जेको आहे सो ईअं मोटी वेंदो ॻोठ जा माण्हू हुन सां गॾु न हलंदा हुनजो बंगलो ॾिसणु, ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रहिस जी जेका धीउ आई आहे उहा जेको आहे सो सौटु आहे ऑफिसर जी। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ऑफिसर चवंदो त हाणे मूंखे कंहिं बि हालत में पंहिंजे सौट सां शादी करणी पवंदी, जेकॾहिं मां हुन सां शादी कई त मां करोड़पति थी वेंदुसि। इन खां अलावा जेको आहे सो हू पंहिंजे पीउ खे चवंदी त अबा मां हिन सां शादी न कंदुसि, छो तव्हांजो भले ज़बान ॾिनल हुजे बहरहाल हीउ त मुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो आहे। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॻोठ वारा हाणे तमामु घणो ख़ुशहाल गुज़ारींदा। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॻोठ वारा हाणे ख़ुशहाल गुज़ारींदा ऐं तव्हांखे ॾेखारियो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में कज़ी जी जेको आहे कज़ी सां ऐं जेको आहे हुनजी जेके सहेलियूं आहिनि उहे कचहरी कंदियूं। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त राणी खे पंहिंजी दोस्त चवंदी त मामा खां असां जेको आहे संग जेको घुरंदा रहियासीं, मामे असांखे संग न ॾिनो, नेठि जेको आहे सो अमा वीचारी हली वई ऐं जेको आहे सो होॾो मामे वारा बि हितां लॾे विया। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे में तमामु बहितरीनु मज़ो थियण वारो आहे। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ऑफिसर वॾी ज़िद कंदो त मां हिन छोकिरी सां शादी कयां, बहरहाल छोकिरी जेको आहे सो सख़्तु लफ़्ज़नि में मना करे छॾींदी ऐं हितां हिन ड्रामे में तमामु घणो मज़ो थी वेंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे में अञा कुझु नवां एक्टर अञा ॿिया बि ईंदा। जीअं तव्हां ॾिठा हूंदा त कुझु एक्टर अची चुका आहिनि, बहरहाल अञा कुझु नवां बि ईंदा। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे में अञा बहितरीनु मज़ो थियण वारो आहे। दोस्तों तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदा त इजाज़त मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।